तव्हांजे अॻियां असांजो प्यारे वाज़े निर्मल जी जो है ॾाढो सुहिणो कलाम। कलाम कंपोजिशन पंडित आस्करन शर्मा जी मुझा गुरु जी जिनका मां संगीत जी शिक्षा वरती है। दिस इज द ओनली माई फेवरेट कंपोजिशन इन माई होल लाइफ। मुझे ज़िंदगी जी सभिनि खां फेवरेट कंपोजिशन आहे, छो त इन जा शब्द भी ॾाढा प्यारा आहिनि ऐं कंपोजिशन भी ॾाढी मिठी आहे। राग भैरवी में ये कंपोज थियल आहे। गरे सारे गरे गा म प म प द प द नि द नि सा नि द नि द प द प म ग गरे गरे ग सा सा रे ग म प द प सा रे ग रे ग म प म प म प म प म प म प म प द द प द द प द द प प द नि द नि सा नि द नि द प द प म ग ग रे ग रे ग सा। दुख दर्द अलम रंज ऐं अरमान हजारे दुख दर्द। दुख दर्द अलम रंज ऐं अरमान हजारे है। दुख दर्द अलम रंज ऐं अरमान हजारे दिल में रहन की था, एक दिल में रहन की था मेहमान हजारे है। दुख दर्द दुख दर्द दुख दर्द अलम रंज ऐं अरमान हजारे है। एक दिल में रहन की था, एक दिल में रहन की था मेहमान हजारे है। दुख दर्द रंज ऐं अरमान हजारे दुख दर्द।
जैसी डे मुंह हिक खे शब्दन ते जरूर गौर कंदा सभई जैसी डे मुंह हिक खे ॿियो उभरे थो तेसी जैसी डे मुंह हिक खे ॿियो उभरे थो तेसी जैसी डे मुंह हिक खे जैसी 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 डे मुंह हिक खे ॿियो उभरे थो तेसी वेचारो 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 खुदा हिकिड़ो ऐं शैतान हज़ारे हिक दिल में रहन कीअं था हिक दिल में रहन कीअं था मेहमान हज़ारे है दुख दर्द दुख दर्द अलम रंज ऐं अरमान हज़ारे दुख दर्द हथे खाली अकेला ही अचूं था दुनिया में दुनिया दुनिया में हथे खाली अकेला ही अचूं था दुनिया वञूं था खणी हाय दुनिया वञूं था खणी अरमान हज़ारे हिक दिल में ये जेकी कॉम्पोजिशन आहे इन करे मुंहिंजी फेवरेट आहे छो त हिन में टोटल प्रैक्टिकल लाइफ ॾिनी वई आहे त ॾिसो दुनिया में हथे खाली अकेला ही अचूं था पिया जॾहिं असां हिन संसार में अचूं था पिया जनम थिए थो त असां वटि छा आहे कुझु बि न हिकु अलाह जो नालो तन ते वस्त्र तक कानन असांजे आए कुछ भी नहीं बच्चा पैदा होता है तो कैसे होता है शरीर पे निर्वस्त्र होता है वो और
जैसे जैसे इंसान बड़ा होते जाता है, जी जी मानू वडो थींदो वेंदो आहे, ॿार वडो थींदो त उनजे मन में अरमान जागंदा आहिनि। त भाई मां हाणे 10th पढ़ंदो, मूंखे 10th में 80% करणी आहे, 90 करणी आहे, मूंखे डॉक्टर थियणो आहे। वरी डॉक्टर थी वेंदो, वरी चवंदो हाणे मूंखे शादी करणी आहे, शादी करण खां पोइ मूंखे ॿार थींदा, मां पंहिंजे ॿारनि खे डॉक्टर कंदुमि, मां हे कंदुमि। ऐं अचानक सां हलंदे हलंदे कंहिं रस्ते तां उनखे काई ट्रक उॾाए छॾे त पोइ छा थियो? अरमान हलिया विया उन सां गॾु। दुनिया में हथे खाली अकेला ही अचूं था, दुनिया मां वञूं था खणी अरमान हज़ारे। ॿियो छा खणी वञी सघंदा आहियूं? आए हैं तो जाना ही है, आए निर्वस्त्र हैं, जाएंगे भी निर्वस्त्र होके। ये संसार बड़ा मतलबी है, बड़ा मतलबी है ये संसार। वेंदा पंहिंजा सगा मिट माइट मुंडियूं सोन सगा सभु असांजा उहे लाहींदा, सगा मिट माइट ॿिया न लाहींदा। हे जेके बि रिश्ता नाता आहिनि सभु मतिलब जा तो, चाहे उहो पीउ पुट जो छो न हुजे, भाउ भेण जो छो न हुजे, हस्बैंड वाइफ जो छो न हुजे। हिकिड़ो रिश्तो मुर्शिद ऐं मुरीद जो रिश्तो जेको आहे, उहो गुरु ऐं शिष्य जो रिश्तो जेको पूर्ण रिश्तो आहे, सॼो पको रिश्तो। छो त गुरु खे कॾहिं बि शिष्य मां लालच न थींदी आहे। गुरु रुगो ॾियणु सिखियो, हमेशह पियो ॾींदो ई ॾींदो आहे। छो त गुरु जो कमु ई ॾियणु आहे। चवंदा आहिनि न, गुरु उन खां जेको ॾे डुरमाए की न की सदाईं पियो ॾे ई ॾे, हमेशह उनजी रहमत असांजे मथां हुजे। हिकु दिल में रहन कीअं था, हिकु दिल में रहन कीअं था, मेहमान हज़ारे है दुख दर्द अलम रंज है अरमान हज़ारे दुख दर्द। आखिरी मिसरो जरूर न ते ध्यान ॾींदा। ज़ाहिर में लगे थो जिंदा दिल, ज़ाहिर में लगे तो, ज़ाहिर में लगे तो जिंदा दिल, इंसान है निर्मल। जोरदार तारियों थी वास्ते निर्मल जी जे लाइ, जोरदार तारियों। ज़ाहिर में लगे तो जिंदा दिल, इंसान ऐ निर्मल। अब देखिए, इंसान बैठा हुआ है जिसको अपनी मैं होती है, ऐसा लगता है उससे ऊपर कोई नहीं। भाई फलाणो माण्हू थी 500 करोड़ जी प्रॉपर्टी थी, ॾाढा पैसा कमाया अथई, पर ख़बर उनखे पवंदी आहे जेके लॻल हूंदी आहे। ज़ाहिर में लगे तो जिंदा दिल, इंसान निर्मल। अंदर में अंदर में खड़ी थो गुमे शमशान हज़ारे। अंदर में खबर है उन जे अंदर में कितना दर्द है, कितनी तकलीफों हैं, कितने कष्ट हैं। इस संसार में अलग अलग तरीके के दुख होते हैं।
कंहिंखे सूरत कंहिंखे पूर कंहिंखे घोड़ा इश्क जा ज़ाहिर में लगे तो जिंदा दिल इंसान निर्मल अंदर में खणी तो गुमे शमशान हजारे एक दिल में रहने की था एक दिल में रहने की था मेहमान हजारे दुख दर्द अलम रंज है अरमान हजारे दुख दर्द अलम रंज है अरमान हजारे एक दिल में रहने